भले छुट्टी भले चाहे ठाहिण में थोड़ी देर थी वई पर ठाही ॾाढी फर्स्ट क्लास अथई तो खां जेका तो ठाही न उन खां सुठी आहे टे खण शाबाश 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 टे खण बेबी का केला भैया खणी बस कट से न ओए शाबाश खणी बस अच्छे दोस्त तू तो जो चाय सुठी ना ठेल सदी की पीवी तू पंहिंजे हथनि सां एॾो प्यार सां ठाहे कुझु बि खणी अची पोइ मां हुनखे ज़ाया कयां ईअं त नथो थी सघे अचो अचो मुंहिंजा साईं अचो कलसू मां त तुंहिंजे लाइ पट ते वेहण लाइ तयार आहियां वो लिली विछाइण वारी तकलीफ़ छो जे मुंहिंजो वस हले तो मां पंहिंजी दिलि कढी तुंहिंजे कदमनि में रखां इन दिल जी जाइ कदमनि में न पर हिन सीने में आहे ऐं तुंहिंजे दिल खे मां सदाईं पंहिंजे सीने में सांडे रखंदुसि खेरू छा रईस तोखे छॾे ॾिनो कलसूम तो जेका पंहिंजे भाइरनि जी हक़ीक़त ॿुधाई न उहा समूरी हक़ीक़त मूं रेस खे ॿुधाए छॾी ऐं रेस मूंखे आज़ाद करे छॾियो खेरू सच सदाईं सोभारो हूंदो आहे जेकॾहिं तूं कूड़ फ़रेब ऐं धोखे जी पचर छॾे सच जो सहारो वठी न त तोखे लहर न लोॾो पर तोखे इहा ॻाल्हि सम्झ में छो नथी अचे मां सभु कुझु सम्झी वियो आहियां कलसूम बस दुआ कर त हिन मुसीबत मां जान छुटे खेरू खेरू छा ख्वाब तू हकीकत में आजाद न थियो आई अम्मा वञी कंहिंखे ॿुधायो गलती न कजाए भली ते फटके वञे हा जेकॾहिं कंहिंखे ॿुधाईंदी न त अस्पताल खणाए वञसि मीरा छा है मीरा उथी मीरा जीजा छा थियो खेत आहे जीजा छोकरी मरी हुई थी जीजा मरी हुई थी हल त मीरा छा थियो मीरा कोई नहीं वाले सही को बताया हम जल्दी कर मीरा होश कर मीरा भाई शादी हाय अल्लाह मीरा चीचा छा थियो बछड़ीअ खे अम्मा किथे मीरा खुदकुशी त नाहे कई अल्लाह के खबर खैर गुरशानी बेगम ये नचो अल्लाह सही मीरा के बड़ी हयाती नहीं ये नचो अल्लाह सही तो रहम कर मीरा मालिक तू न्याणीअ ते बाझ कर रहम कर मालिक रहम कर कालू ही सब कुछ छा पियो थे अञा कमाल खान ठीक थी हाणे घर पहुतो आहे वरी बंगले जी गाड़ियूं न अस्पताल तरफ दौड़ण शुरू कयो रब जी रज़ा जे साम्हूं केर थो पुछी सघे चवंदा न आहिनि त बंदे जे मन में हिकिड़ी ऐं मालिक जी मर्ज़ी ॿी हूंदी आहे बस दुआ कर त मालिक पंहिंजी अमान में रखे पहिरीं राति छोकरा अचनि त उन्हनि सां सलाह करे सुभाणे वञी मंज़ूर वारनि खां तारीख़ वठी अचूं राणो त मंगणीअ में ई ख़ुशि आहे चवे तो रुगो छोकरी मुझे नाले थे अम्मा मुंहिंजो मंगणो कराइण में जल्दी न कजो ऐं मुंहिंजी मिठड़ी अम्मा तू छोकरे जे नाले त थी वई आहीं न हाणे जेकॾहिं हू पंहिंजी ख़ुशीअ लाइ मंगणे जो चवनि था त इन में ॾोह कहिड़ो आहे छोकरी त चवे थी न जेसि ताईं अदा वारनि जी शादी न थींदी तेसि ताईं हीअ मंगणो कंदी कान हा बाबा तो ही मूंखे सही सुञातो आहे हाणे तुंहिंजी हिक बि न हलंदी जॾहिं हू पंहिंजी न्याणी ॾियनि था त पोइ असां उन्हनि खे कीअं मंगणी करण खां रोकियूं गुलाम अखियूं खोल छा त छती थी आ मीरा ज़हर भी खुदकुशी करे छॾे हुआ वरी कड़ी छियारी हुई उन ॾींहुं मीरा मरी वई जॾहिं हुनजो रबर सां रिश्तो टोड़े लुकमान सां कयो से उन ॾींहुं मरी वई छा तोखे मीरा जो दुख न आहे दुख करण में छा मिलंदो असां मीरा खे कॾहिं भला सुख ॾिनो हुयो
हाँ ॾिनो हुनखे सुख जो हुनजे मरण सां असांखे ॾुख थींदो। दुख मीरा जी मौत जो नाहे, मीरा जे करे असांजी ज़िंदगी संवरजी पए आ। दुख इहो आ असांजी लालचन असांखे किथे पहुचायो आहे। रातिनि जूं निंड्रियूं हराम आहिनि, ॾींहं जो बि शिरक भरे था उथूं, को सुकून कोन्हे। हाणे त सॼो ॾोह तूं मुंहिंजे मथां ॾींदे, उन वक़्तु तूं बि लालच में अंधो थी वियो आहीं। इन लालच जे दुबड़े में मूंखे त तो धुकियो हो न लाली, तो न शादीअ खां बाद में तो मुंहिंजा कन भरे भरे बाबा ऐं अम्मा जे दिलि में नफ़रत विझराई, नफ़रत। मां एतिरो त अंधो थी वियुसि जो मां पंहिंजे पीउ भाउ खे मारे छॾियो। हाणे जेकॾहिं भेण हुई त पोइ छा थी पियो? मूंखे इहो ॿुधाए त लाश किथे पियो अथसि? अस्पताल खणा विया अथसि पर बचंदी कोन। खुदा करे त बचे बि न, जेकॾहिं बचंदी न अञा वधीक सूरत सघे। अम्मा हाणे ये तू छा कयो? रईस तोखे छॾे ॾींदो? जेकॾहिं इहा ख़बर रईस खे पई न त समूरो शक अम्मा मथां ईंदो। तू आखिर मीरा लाइ एॾो परेशान छो आई? मामा ज़ाहिर आहे छोकिरी ज़हर पीतो आहे, परेशानी त थींदी न। हाँ साईं, मीरा तो सां शादी करण पई चाहे, हाणे हुन ज़हर पीतो आहे त वॾो मोतबर परेशान आहे। जंहिंसां शादी थिए माण्हू उन लाइ परेशान थिए, बाक़ी ॿियनि लाइ परेशान नथो थी सघे। छोकिरी मुंहिंजे पाड़े जी आहे, वीचारी जा माउ पीउ मरी विया, भाउ जे ज़ुल्मनि खां तंग थी वञी रईस वटि पनाह वरितई। पोइ ॾुख त थींदो न, तूं वेठो उन लाइ अहिड़ियूं ॻाल्हियूं पियो करीं। अब्बास, मीरा जो ॾुख असांखे पियो आहे, खुदा कंदो त बची वेंदी। मालिक नई ज़िंदगी ॾींदुसि पुटु। मामा छोकिरी जेके ॾुख ॾिठा आहिनि उहो मूंखे ख़बर आहे। नंढड़े लाह खां वठी उन भाॻो उनखे कुटींदो पियो आयो, वञी जवान थई, माउ पीउ जो थोरो आसरो हुयसि। उन्हनि जे मरण खां पोइ हुनजे भाउ वञी ज़ालमनि खे जो रिश्तो ॾिनो। ख़ुदा मीरा जी ज़ालमनि मूं जान छॾाई। लुकमान मरी वियो, हाणे उनखे आसरो हो त मुंहिंजी शादी रबन सां थींदी, पर अलाए छो हुन ख़ुदकशी करे छॾी। थी सघे थो त हुनखे कंहिं ज़हर ॾिनो हुजे। न न, मीरा खे भला केरु ज़हर ॾेई सघे थो? मीरा जी कंहिंसां दुश्मनी त कोन हुई, परेशानी में थी सघे थो पाण मथां ज़हर पीतो हुजे। आखिर ही सब कुछ छा थी रहियो आहे? अहिड़ी कहिड़ी मजबूरी हुई मीरा खे जो वो खुदकुशी करण लाइ तयार थी वई? छीचा ॾिसंदी कान, सॼो ॾींहुं छोकिरी चुप चुप कमरे में चुप कयो वेठी रहे, न कंहिंसां ॻाल्हाइण न ॿोलाइण। दिलि जो सूर दिलि में ॾाढी ॾुखोली, का ॻाल्हि त हूंदी ज़रूरु। हा अम्मा, मीरा मुंहिंजी साहेड़ी, उनजे हिते अचण ते मां ॾाढी ख़ुशि हुयसि, पर उनजी ज़िंदगी एतिरी। मालिक उनखे ज़िंदगी बख़्शे ॾींदो शानी बेगम, तूं अहिड़ी ॻाल्हियूं छो थी करे? सखणो दिलि खे दिलासो ॾेई सघूं था रुखसार बेगम। तूं पाण ॾिठो त मीरा हिते ख़तम थी चुकी हुई, खणी जो मीरा खे अस्पताल दाख़िल कंदासीं, पर हुनजो बचण मुहाल आहे। हिन घर में अगरि मीरा जे मौत जो दुख कंहिंखे थींदो त उहा मां आहियां। मुंहिंजी तलाह खां इहा ई दुआ आहे त मीरा खे वरी हयाती मिले। शानी अम्मा हल त हलो, न्याणी वेचारी जे लेके दुआ घुरो, क़ुरान खणो के बासू बासू अल्लाह साईं हयाती ॾींदुसि। हल अच्छा मां हल। हाय हाय जीजा, मां भी दिल में बाबा जो दोस्त जे ॾाढो दुआ। हाँ छोटू, रब साईं ॿारनि जी दुआ जल्दी क़बूल कंदो आहे, दुआ करोसि। जीजा, मुंहिंजो दुआऊं क़बूल थींदियूं त मुंहिंजी दोस्त बची वेंदी न। हाँ छोटू, मालिक साईं रहमान ऐं रहीम आहे, उहो ई मीरा खे जल्दी ठीकु कंदो। ऐं कमाल जिया जल्दी ठीकु थी मीरा घर ईंदी। आमीन जीजा, रब साईं असांजी दुआऊं क़बूल कंदो। अलाए कंहिं ॾाहिण जी नज़र लॻी वई असांजे घर खे। इहो आसरो हुयो त कमाल खान जे ठीकु थी अचण खां पोइ पुटराणे जो मंगणो कंदासीं ऐं रबन जो निकाह करे मीरा खे हिन घर में वठी ईंदासीं। पर इहो ओचितो छा थी वियो? अम्मा, इहा ख़बर नथी पवे त आख़िर भाॼाई मीरा ख़ुदकुशी कई छो? अम्मा तूं बि का सफ़ा चरी, हुन जा माउ पीउ मरी विया आहिनि, मथां वरी हुनजो भाउ हुनजे ख़ुशियुनि जो दुश्मन थी बीठो आहे। रबन जो सहारो हुअसि त रबन खां वठी वञी रेस जे हवेलीअ में क़ैद करे छॾियऊं। पोइ त ज़ाहिर आहे न, सोचे सोचे इहो क़दम खयो हूंदई। सावण चवनि था त हालत नाज़ुक अथसि, बचण जहिड़ी कोन्हे। अम्मा
रब साईं ख़ैर कंदो। रईस कमाल लाइ त ईअं चवनि पिया न त कोन बचंदो, पर रईस वॾनि डॉक्टर खे ॾेखारे कमाल खान खे बचाए वरितो न। खुदा कंदो त मीरा बि ख़ुशि थी मोटंदी। अम्मा असां त इहा ई दुआ घुरूं था त मीरा ख़ुशि थी घर अचे। अम्मा जेकॾहिं मीरा खे कुझु थियो न पोइ तूं छा थी सम्झी? रबन जी सघंदो। रबन त साह खां वधीक मीरा खे चाहींदो आहे, पोइ रबन मीरा जो सदमो किथे थो सही सघे? बाबा अदा रबन ऐं राणो अस्पताल विया आहिनि। खुदा कंदो ख़ैर जी ख़बर आणींदा। एजो पोता न मां एतिरो जल्दी कोन ईंदा। रबन चरियो आहे मीरा लाइ, हू एसी ताईं घर न ईंदो जेसी ताईं मीरा ठीक थी घर अचे। खुदा कंदो त मीरा जल्द ठीक थी वेंदी। जेकॾहिं डॉक्टर वक्त ते ज़हर कढनि था त पोइ ज़िंदगी खे को बि ख़तरो कोन हूंदुसि। अल्लाह ख़ैर कंदो बाबा, अल्लाह कंदो त भाॼाई मीरा शाम ताईं ठीक थी घर अची वेंदी। रमू या ख़बर पई त मीरा ज़हर छो पीतो आहे? इहो कम हवेली में थियो आहे। आइन जी मूंखे का बि ख़बर न आहे त मीरा ज़हर पाण पीतो आहे या उनखे पियारियो वियो आहे। उहा मूंखे ख़बर आहे त मीरा ज़हर छो पीतो। तूं हिते वेठी आई ऐं तोखे हवेली जी बि ॼाण आहे? हाँ रमू, खणी मां घर में जो वेठी आहियां, पर पोइ बि हवेली जूं ख़बरूं रखां थी। पोइ ॿुधाए त मीरा ज़हर छो पीतो? जे छोकिरी मथां कमाल जी नज़र पइजी वञे, या तो उहा बदनाम थियण लाइ तैयार थी वञे या पोइ ज़हर खाई मरी वञे। मरण ॾुखियो हुयो, मुंहिंजे करे मां बदनाम थी वियमि, पर मीरा बदनामी खां बचण जे लाइ पंहिंजी ज़िंदगी कुर्बान करे छॾी। अॼु राति हर हाल में खैरू खे छॾाइण लाइ हलंदासीं। अदा वॾा पहिरियां इहा पक थियण ॾे त हेबत वारा पाण सां सचा आहिनि या पाण सां धोखो पिया कनि। हैबत ऐं लाहौती लय जा बुखिया आहिनि। हू हमेशह ॾाढनि माण्हुनि सां यारी रखण जी कोशिश कंदा आहिनि। पहिरियां ई हालार जो पासो झलियऊं, जॾहिं हालार पूरो थी वियो त अची असांजो पासो झलियो अथनि। हू असां सां धोखो कोन कंदा, पर जेकॾहिं धोखो कयूं त ज़िंदा सलामत उहे बि कोन रहंदा। जेका तुंहिंजी मर्ज़ी अदा, तूं मुंहिंजो वॾो आहीं। जे न तूं चवंदे के खूह में टपो ॾे त खूह में टपो ॾियण लाइ तयारु आहियां। राति हर हाल में खैरू खे छॾाइणो आहे, छो जो कम सभु अधूरा रहिजी विया आहिनि। खैरू जे अचण सां उहे अधूरा कम सभु पूरा थी वेंदा। ठीकु आहे अदा, मां तयारु आहियां। अॼु राति ई हलंदासीं। छा चयो डॉक्टर? खेरा परेशान न थी। असां वक्त सिर मीरा खे अस्पताल पहुचायो। जेकॾहिं तूं 5 मिंट बि न्यापे करण में देर करी आ न त पोइ मीरा खे डॉक्टर बि बचाए कोन सघंदा। मीरा खे बचाइण वारो मालिक आहे साईं, पर इनाम जो हक़दार ही छोटू आहे। मूंखे त मीरा जी का ख़बर ई न हुई। हिन छोटूअ मूंखे ॿुधायो, वरी तव्हांखे बि डोड़ी अची ॿुधायईं। रुखसार बेगम, हिनखे इनाम ज़रूर ॾीबो। साईं, मुंहिंजी दोस्त बची वई आहे, इन खां वधीक मूं कहिड़ो इनाम हूंदो? हा, मालिक जा करम आहिनि जो वीचारी न्याणी खे नई ज़िंदगी मिली आहे। कमाल साईं आया आहियो छा? शानी बेगम, कमाल हींअर अस्पताल में आहे। सुभाणे जीअं ई मीरा खे मोकल मिलंदी उनखे वठी घर अची वेंदो। मीरा वटि के नौकर खे भराए सघे पियो। मूं बि कमाल खे इहो ई चयो त 2-4 नौकर अस्पताल में बीठल आहिनि, तूं हली घर रह। हूअं बि मीरा जे मथां 3-4 नर्सूं बि बीठल आहिनि। तुंहिंजी तबियत सही न आहे, तूं ओजागो करे न सघंदी। अॼु शानी कमाल खान तमामु सुठो कयो आहे। साहिब, तव्हां हिकिड़ी ॻाल्हि नोट कई, हिननि जे चेहरे मां वाज़े तौर ख़ुशी नज़र न पई अचे। रुखसार बेगम, इहो त सभु कंहिंजो पंहिंजो पंहिंजो ज़रफ़ आहे, पर तूं एतिरो कजांइ, मीरा खां ज़ोर रखी बि इहो पुछजांइ त हुन इहा ख़ुदकशी छो कई। जी साईं, जीअं हू अचे न त मां हुनखे दिलासा ॾेई हुनजी दिलि जा समूरा हाल अहवाल वठी छॾींदसि। तूं कुछ माण्हू वठी ऐं ॻोठ जे ॿाहिरियां चक आणी अच।
ठीक है, पूरो पूरो ख्याल रख जाए। तू बेफिक्र थी। उठा मां चवां थो तूं हेॾा वञ त मां हीअं थो वञा। जेकॾहिं ॿई गॾु हलियासीं त पकड़जी पवंदासीं ऐं मारिया वेंदासीं। त पोइ दोसू जे ॻोठ में रहंदासीं। ठीकु आहे बेटा, ठीकु आहे। तव्हांजी मानी कुत्तनि खे ॾियणु खपे। तव्हांखे ॿुॾी मरणु खपे। धण हमरान जे विच में ओठो अकेलो आयो ऐं खेरुअ खे छॾायूं हलियो वियो। अरे हेतिरा ॼणा हो, ओठे खे हिकिड़ी रांड बि ॾेई न सघियो। असल में ईअं थियो बाबा साईं। बस कलू बस। पंहिंजी नाली जी सफ़ाई पेश करण जी कोशिश न कर। तू हुन जो अंदाज़ो लगाए नथो सघीं त तो हिकु शैतान खे आज़ाद कयो आहे। एतिरा ॾींहं ओठो सिर्फ़ ख़ामोश इन करे हुयो। हाणे तूं ॿुधा, जॾहिं हू खेरुअ खे छॾाए वियो आहे त छा नुक़सान कोन कंदो? बाबा साईं, ओठे वारनि जे ठिकाणे जी ख़बर हेबत खान खे आहे। चओ त उनखे ॿधी खणी अचो। तव्हां में एतिरी हिम्मत आहे जो तव्हां हेबत खे हिते खणी ईंदो? हा बाबा साईं। बस हाणे बस। मूंखे ख़बर आहे त तूं केतिरो ठाहूको आहीं। अड़े तूं वञ, हाणे वञ, वञी माल चार। मूं तोखे ठाहूको समझी ओठे जी जासूसी लाइ लॻायो, पर मां इहो विसारे वेठुसि त हिकु माल चारण वारो थनार मिरुअनि जो शिकार कीअं करे सघंदो। हींअर जो हींअर वञ। रब ऐं राणे खे चओ त मूंखे गफ़ार खान मोकिलियो आहे ऐं वञो हेबत खान खे ॿधी मूं वटि खणी अचो। जेकर ईअं न कयव त पोइ ज़िंदगी भर मूंखे पंहिंजो मुंहुं न ॾेखारिजो। हाज़ुर बाबा साईं, जेको अव्हांजो हुकुम, हींअर ई वञा थो। अम्मा, अॼु कमाल मीरा खे घर वठींदो ऐं अचण शर्ती मीरा को ख़ुदकुशी जो कारण पुछंदो। जॾहिं मीरा घर अचण सां कमाल खान खे हक़ीक़त ॿुधाईंदी त पोइ सोच तुंहिंजो मुंहिंजो छा थींदो। छोरी बची वई आहे न त सम्झ कमाल खान जी कुझु कावड़ घटि थी वई। न मां न, कमाल खान जी तेसी ताईं कावड़ घटि न थींदी आहे जेसि ताईं मसइले जी जड़ ताईं न पहुचे। जेकॾहिं छोरी कूड़ ॻाल्हायो न त असां चवंदासीं त छोकिरी कूड़ पई हाणे, छो जो मीरा खे शानी मथां कावड़ हुई, इन करे असांखे बदनाम पई करे। अम्मा, जेतिरो तूं हिते पई ॻाल्हाई न, कमाल खान जे साम्हूं 2 लफ़्ज़ ॻाल्हाइण बि मुश्किल थींदई। पोइ तूं कीअं कंदीअ? अम्मा, ज़ाहिर आहे इल्ज़ाम लॻंदो त निड़ी मथां लत ते ईंदी न, पोइ खुरुनियूं तारण में पवंदियूं न। अम्मा, तूं मीरा खे मारे त कान सघे, पर दुआ कर मुंहिंजो घर बची वञे। जेकॾहिं ईअं थियो न त मां जी कान सघंदसि ऐं मुंहिंजो घर बर्बाद करण वारी तूं हूंदीअ। तुंहिंजो घर कॾहिं बर्बाद कोन थींदो। इन लाइ मूंखे भले हुनजे कमरे में राति जो वञी घुटो ॾेई पूरो करणो पए न, पर तुंहिंजो घर बर्बाद थियण कोन ॾींदसि। मीरा उतार त थोरी वठड़ा लॻी पई आहे ऐं त वॾे खे मुंहिंजी ज़रूरत आहे। मां ओॾां थी अचां थो। ठीकु आहे नंढा सी, अव्हां भली वञो। मूं बि मुंहिंजे करे अव्हांजो तमामु घणो वक़्तु ज़ाया थियो आहे। न मीरा, मुंहिंजो को वक़्तु ज़ाया नाहे थियो। बसि थोरो मसइलो आहे, उनखे हल करे मां मोटी थो अचां। ठीकु आहे? अदा, मीरा तव्हांखे ॿुधायो त हूअ ख़ुदकुशी छो पई करे? न भॼाई, मीरा मूंखे न ॿुधायो त हुन ख़ुदकुशी करण जी कोशिशि छो कई। तव्हांखे लॻे थो त हूअ ख़ुदकुशी करे सघे थी? अरे इहा ॻाल्हि मूंखे बि सम्झ में नथी अचे पर तव्हां ईअं कयो। तव्हां मीरा खां जांच कयो त हुन ख़ुदकुशी करण जी कोशिशि छो कई। मां हींअर वञा थो उतां। जीअं ई वापसी अचां त शाम ताईं सॼी हक़ीक़त मुंहिंजे साम्हूं हुजे। ऐं मां मीरा, तोखे हिते कहिड़ी तकलीफ़ हुई? अच्छा, इहो पंहिंजो पाण खे मारण जी कोशिशि कई। अम्मा, अकेलो माण्हू बेज़ार थी पवंदो आहे। हिते त असां सभिनि सां गॾु आहियूं, पोइ अकेली छा में आहे? अम्मा, मीरा जॾहिं असांखे पंहिंजो सम्झंदी तॾहिं त उन परेशानी दूर थींदी न। मीरा त असांखे पंहिंजो वॾो खां वॾो दुश्मन सम्झंदी आहे। न अम्मा, न अहिड़ी ॻाल्हि कान्हे। असांजो फ़र्ज़ु थिए थो त ॾुखी महल में हिन वीचार ॾींहं जो असीं साथ ॾियूं। कसम सां शानी, जी तूं मूंखे प्यारी आई न,
इहे बिल्कुलु इहे प्यारी आहे मूंखे। माना हिन जी तकलीफ़ ॼण त मूंखे तकलीफ़ थी आहे। असांखां जेका ग़लती थी आहे ही त रईस गफ़ार ख़ान हो जंहिं ॿ टे धड़का ॾेई असां हथु कढी छॾिया। जेकर रईस कमाल ख़ान हुजे हा त असांजा संद सोटनि सां साणा करे छॾिया। असां मोचनि जा हक़दार आहियूं जो धड़ मुड़ुसनि जे हूंदे ओठो अकेलो खीरो खे छॾाए वियो ऐं असां सभु ॾिसंदा रहिजी वियासीं। हाणे हिते पाण ॿई वेही अजायो वक़्तु न विञायूं। हल त हली खैरू ऐं ओठे जी जांच कयूं। ऐं जेकॾहिं शाम का कम जी ॻाल्हि न खणी आयासीं न त कमाल जे हथां मुहल हूंदासीं। और हिन खां पहिरियां जे कमाल ख़ान जो कहर कड़के चारे तरफ़ खां पखेड़जी वञो ऐं जिथे बि खुड़क पवे उते हली जांच कयो। त पोइ ठीकु आहे, वधीक तुंहिंजी मर्ज़ी, पर यादि कजांइ फोन ते हिक ॿिए सां राब्तो हुजे। ऐं हाणे मां हेॾे थो वञा खैरू जे पुठियां, तूं ओठे जे पुठियां निकिरी वञ। अबा 2 मिंट वेहो, तव्हां सां कुझु सलाह करणी आहे पुट। अम्मा वेहण जो वक़्तु न आहे, जेका ॻाल्हि आहे ॿुधा। आख़िर कहिड़ी तव्हांजे पेरनि हेठां बाहि ॿरी वई आहे? बाबा रईस वॾे पेरनि में बाहि ॿारी आहे। बाबा रईस ख़बर छा चयो आहे त तव्हांजे फसल में मिरूं लही पिया आहिनि। जेसीं ताईं मिरुनि जी सफ़ाई कान थींदी न तेसीं तव्हां घर न वेहिजो। अबा मिरूअ खे त खणी भले मारियो, पर इहो ॿुधाए तुंहिंजे मंगणे जी तारीख़ कॾहिं रखूं? मंगणो पोइ बुलादी रखो। न मां न, तव्हां हिन बेवकूफ़ खे छॾियो। पहिरियां ई तव्हांजो माहौल सही थी वञे त पोइ वॾी धाम धूम सां अदा जो मंगणो ऐं मुंहिंजी शादी कंदासीं। हिकु ॾींहुं ताराणे जो मंगणो हूंदो ऐं ॿिए ॾींहुं मुंहिंजी शादी। अदा छा वॾो रईस इहा इजाज़त ॾींदो? अदी रईस वॾे शर्त आहे त हिकु ॾींहुं तव्हां ओठे खे ॿधी खणी अचो, ॿिए ॾींहुं तव्हां शादी कराया। उहो त आहे पुट, पर तूं छा थो सम्झी ओठो तव्हांखे हथ ईंदो? हथ त हुनजा वॾा बि ईंदा बाबा। असां वञी अहिड़ा था टाकोड़ा मचायूं जो ओठो ऐं उनजे दोस्तनि जूं वायूं ई बताल थी वेंदियूं। ओ मां पहिरियां असांजा हथ बदल हुया, हाणे त रईस असांखे फुल इजाज़त ॾेई छॾी आहे। जेकॾहिं न ओठे खे 2 ॾींहं जे अंदरि असां ॿधी खणी त न अचूं न, पोइ यार ई शापर रखण वजायो अथई। जाई राणे हलिया हल। अलाह ख़ैर करे, बाक़ी अॼु ही चरिया होश में ई कोन। सावण ओठे के भी इहे ही चरिया सिधो कंदा, बाकी रईस जी हमराहन में हाल ना है। सोप सीरियल ज़हर ज़िंदगी तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विजिट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।